नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिलावल मेडिकल तालका अस्पताल कोटड़ी में करोड़नि जो बजट हुजण बावजूद अस्पताल में ग़रीबनि जे लाइ का बि सहूलत मौजूद नाहे। एमएस जी लापरवाही साफ़ नज़र अची रही है। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी रहिया वीडियो बिलावल मेडिकल तालका अस्पताल कोटड़ी जी आहे। जंहिंमें करोड़नि जी बजट हूंदे बि ग़रीब माण्हुनि सां जेको तमामु सख़्तु रवैयो कयो थो वञे, जंहिंमें कोई एमएस जी ऐं सब अमले जी लापरवाही आहे। ऐं कुझु ॿ ॾींहं पहिरियां जेको सबको न्यूज़ रिपोर्ट हलण ते कोई एक्शन कोन थियो। इन जे लाइ जेको सो ही सर्वे कई वई आहे ऐं माण्हुनि जा बयान वरिता विया आहिनि। माण्हुनि खे तमामु सख़्तु तकलीफ़ आहे। इन जे लाइ डीजी हेल्थ खे जेको अपील कई थी वञे त महिरबानी करे बिलावल मेडिकल तालका कोटड़ी खे जेको ॾिठो वञे ऐं ग़रीबनि जा मसइला हल कया वञे। लियाकत चांडियो सबको न्यूज़ लिस्ट जाम शुरू। जी नाज़रीन, जीअं त 2 ॾींहं पहिरियां बि सबको न्यूज़ अस्पताल जी ख़स्ता हालत ॾेखारी हुई ऐं स्टाफ जी गैर मौजूदगी बाबति बि ॿुधायो हो, मगर इंतज़ामिया ॿुधी अणॿुधी करे रही आहे। हिकु दफ़ो ॿीहर डीजी हेल्थ सां अपील कई थी वञे त बिलावल मेडिकल तालका अस्पताल कोटड़ी जी नज़रसानी कई वञे। अमा छा मसलो ट्रिप जो तव्हांजो पहिरियां अमा छा मसलो ट्रिप तव्हां कोन दिले आहे? सब को वठी आया हूं त वो उते बीठी हुन के चढ़ियो त नहीं हो गए। हां हो त सिर्फ साफ से शिकत है हेत केस झागरो हुंदो जी। डॉक्टर मौजूद कोने, कोई खाली कंपाउंडर आहे? कोन हिन के मौजूद है ने दाहु पराठी ए तव्हांजो ही पेशेंट आहे? हां ठीक आहे। केर तव्हां ॿुधाइण वारो कोई कोने को? नाइट में त कोने गैस छाते चढ़े? बाकी मेरे साईं तो हुन के वारी 40 तरीके ठीक है। जा हमसे कहते मुके हां से सतो ही आ शिकत हां से हां मुझे कोने को। ठीक है। इमरजेंसी में कोई डॉक्टर मौजूद कोन हुई है ना? ना कोने। ठीक है। लाइट भी कोन हुई ऐं तव्हां 6:30 बजे खां वेठा हो था? 6:30 बजे खां वेठा हो जेको तो गैस लाइ खाली 5:30 बजे खां गैस लाइ वेठा हो? कोई माण्हू कोन हो तव्हां गैस चढ़े रुको? लाइट ही कोन हुई? ठीक है। ठीक है। ठीक है। ठीक है। ऐं तव्हांखे खाली साईं ड्रिप लॻाई अथनि? तवजो कोन, खाली पाणी वारी ड्रिप आहे? ठीक है। ठीक है। मां तव्हां सां बि इहो मसलो छा मसलो थियो? हुनखे छा थियो आहे? मोशन उल्टी, हुनखे खाली ड्रिप लॻाई अथनि? ॿियो को बि को डॉक्टर कोन आयो आहे? डॉक्टर आहे ई कोन, ईअं न? हाँ ही ब्यूरो चीफ आहे सबको न्यूज़ जो अख्तर चांडियो, जिन जी हालत आहे जेको एमरजेंसी में मौजूद आहे। एट ए टाइम डॉक्टर कोई कोन्हे ऐं एट ए टाइम जनरेटर कोई लाइट कोन्हे। लाइट हाणे आयल आहे, कोई बि न डॉक्टर मौजूद कोन्हे। 2 कलाक 2.5 कलाक गुज़री विया आहिनि। जी अख्तर चांडिया मेरो जी जाम शुरू जो सबको न्यूज़ जो मुंहिंजी हालत सफ़ा सीरियस थी वई आहे। कलाक 1.5 थियो को डॉक्टर हिते कोन्हे को। मुंहिंजी हालत ॾाढी ख़राब हुई पई आहे। हिते को बि सिस्टम कोन्हे को, कुझु बि न आहे। ठीकु आहे। ही माण्हू जेको सो करे रहिया आहिनि छा चवंदा आहिनि पंहिंजो वेट कराइनि डॉक्टर जो। डॉक्टर इमरजेंसी में मौजूदु आहे ई कोन, इमरजेंसी कुर्सी ख़ाली आहे।